भाॼाईअ खे बीमारी कहिड़ी हुई? छा ॿुधायां, सुबुह खां 50 माण्हुनि खे ॿुधाईंदे ॿुधाईंदे वात में लिफूं पइजी वेयूं हाय हाय हिले रोज़ी बहाने मौत। वात संभाल, मुंहिंजी ज़ाल मौत बहाने कोन मुई आहे। अरे हूअ त बाक़ाइदे मुई आहे। भला अदा भाॼाईअ खे का ख़तरनाक बीमारी त कोन हुई? असल कोन मुड़ंदे ना दा का ख़तरनाक बीमारी कान थी हुयसि। पाड़े में काजो भत पंहिंजे पसंदि खां वधीक खाई वई। भत को पारो थो छो उल्टियो जुलाब शुरू थी वियासीं। डॉक्टर चयो तो डायरी थी अथसि। अरे बाबा इन खे डायरिया चवंदा आहिनि, जंहिंमें उल्टियूं ऐं दस्त थींदा आहिनि ऐं जिस्म मां लूण ऐं पाणी ख़तम थी वेंदो आहे। भले त चइबो त तुंहिंजे घर में लूण लप बि कान हुई? अरे हुई 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 छो कोन? अरे लूण जा ॾींहं न भरिया पिया आहिनि, पर आपरी थोरी थी वियसि जो लूण ॾियासि। अदा हाणे त घर में मानी पचाइण वारी बि कोन हूंदी। इन सूरत हां पाड़ियो आहे। घबरा न दिल में न कर, मां को न वठो आहियां। अदा भले भले मायूं ॿेड़ी असां बि घणेई ॾिठियूंसीं, पर भाॼाईअ जो जवाब कोन्हे को। नेक निमाज़ण, बोरियत, अशराफ, थोर ॻाल्हाऊ ऐं ज़बान जी मिठी। नालायक, बेहया, बेशरम, अरे मोइल माण्हू खे एॾा कूड़।